हिन वीडियो में असांखे 75 जो प्राइम फैक्टराइज़ेशन यानी मुफ़रत जो ज़रिबी मालूम करणो आहे ऐं जवाब असांखे क़ुवत नुमा निशानी यानी एक्सपोनेंशियल नोटेशन में लिखणो आहे। हिते असां वटि हाणे ॿ दिलचस्प लफ़्ज़ इस्तेमाल थियल आहिनि प्राइम फैक्टराइज़ेशन एक्सपोनेंशियल नोटेशन यानी मुफ़रत जुज़ो ज़रिबी ऐं क़ुवत नुमा निशानी। असां क़ुवत नुमा निशानियुनि ते बाद में ईंदासीं। पहिरियों असां इहो ॾिसूं कि हिकु प्राइम नंबर या मुफ़रत अदद आहे छा। मुफ़रत अदद उहे अदद हूंदा आहिनि जेके हिक सां या रुॻो पाण सां वंड थियनि। हाणे कुझु मुफ़रत अदद जा मिसाल लिखूं। हाणे हिक पासे लिखूं था मुफ़रत प्राइम, ॿिए पासे लिखूं था नॉट प्राइम यानी जेके मुफ़रत न हुजनि। हाणे ॿिनि खां शुरू कयूं त ॿ प्राइम नंबर या मुफ़रत अदद आहे छो जो सिर्फ़ु हिक ऐं ॿिनि सां वंड थिए थो। हिन खां पोइ टे बि मुफ़रत आहे कि छाकाणि त हिक ऐं टिनि सां। चार मुफ़रत न आहे छाकाणि त चार हिकु ॿ ऐं टिनी सां वंड थिए थो। पंजनि ते अचूं त पंजनि जा जुज़ा कहिड़ा आहिनि हिकु ऐं पंज, त हिक ऐं पंज सां पंज असांजो मुफ़रत आहे। छह मुफ़रत न आहे छाकाणि छह ॿ ऐं टिनि ॿिन्ही सां वंड थिए थो। सतनि ते अचूं, हाणे सत तव्हांजो छा आहे मुफ़रत अदद आहे। हाणे तव्हांखे आम ख़्याल त सम्झ में अची वेंदो कि अठ मुफ़रत न आहे छाकाणि त ॿिनि ऐं चइनि सां वंड थिए थो। हाणे तव्हां चवाईंदा हूंदो कि नव बि मुफ़रत आहे, पर नव मुफ़रत न आहे छाकाणि त इहो टिनि सां बि वंड थिए थो। 10 ते अचो त 10 असांजी मुफ़रत न आहे छाकाणि त इहो ॿिनि ऐं पंजनि सां वंड थिए थो। 11 ते ईंदासीं। 11 खे वंडण लाइ असां वटि हिकु ऐं 11 ई आहिनि, त 11 असांजी मुफ़रत आहे। असां इन ज़रिए अॻिते बि हली सघूं था ऐं कंप्यूटर प्रोग्रामिंग ज़रिए वॾा मुफ़रत अदद मालूम करे सघूं था ऐं इहो आहे मुफ़रत अदद। हाणे मुफ़रत जुज़ो ज़रिबी हिकु तरीक़ेकार आहे जंहिंसां कंहिं बि अदद जीअं हिते असां वटि 75 मिलियल आहे उन जा मुफ़रत जुज़ा मालूम करे उनखे ज़रिबी सूरत में रखिजे थो। असां 75 खां शुरू कंदासीं ऐं हिकु तरीक़ेकार इस्तेमालु कंदासीं जंहिंखे चइबो आहे वण जी शाखुनि वारो तरीक़ो यानी फैक्टराइज़ेशन ट्री। असां सभ खां नंढे मुफ़रत अदद खां शुरू कंदासीं। हाणे सभ खां नंढो मुफ़रत अदद आहे 2। छह 2 75 खे वंडे सघे थो। हाणे 75 हिकु इकी अदद आहे यानी इकाई वारी जॻह ते असां वटि 5 मिलियल आहे ऐं 5 हिकु इकी नंबर आहे छाकाणि त 5 ॿिनि खां नथो वंडिजे, त 75 बि ॿिनि खां न वंडजंदो। हाणे टिनि सां कोशिशि कयूं त ॾिसो टिनि सां छा वंडिजे थो। त 75 में 7 जोड़ 5 कंदासीं त असां वटि थी वेंदा 12। हाणे 12 टिनि ते वंडिजे थो त असां वटि 75 बि टिनि ते वंडजंदो। ऐं टिनि खे कंहिं अंग सां ज़र्ब कयां त असां वटि 75 मिलंदो। हाणे तव्हां आम तौर ते ॾिठो हूंदो अगरि तव्हां 75 खे टिनि जॻहुनि ते विरहाइणो आहे त तव्हां 25 जा टे हिसा ठाहींदव। त टिनि खे 50 सां अगरि ज़र्ब ॾियूं त असां वटि 75 मिलंदो। अगरि तव्हांखे यकीन न अचे त टिनि खे 50 सां ज़र्ब करे तव्हां 75 जी पक करे सघो था। हाणे तव्हां ॿिनि खे त फ़हिरिस्त मां ई ख़ारिज करे सघो था छाकाणि त 2 75 खे वंड न पियो करे त 50 खे बि वंड न कंदो। पर अगरि तव्हां टिनि सां पक करणु चाहियो कि छा 3 50 खे वंड करे थो, तव्हां ॾिसो 2 खे जोड़ कंदासीं 5 सां त असां वटि ईंदो 7। ऐं 7 टिनि ते नथो वंडिजे त 25 बि टिनि ते न वंडजंदो। असां 25 खे अॻिलनि मुफ़रत अददनि सां वंड करण जी कोशिशि कंदासीं। हाणे अॻिलो मुफ़रत अदद आहे 5। छा 25 5 सां वंडिजे थो? हा, छाकाणि त 5 ज़रिबिया 5 असां वटि हूंदो आहे 25। त हाणे असांखे 5 सां ज़रिब कंदासीं त असां वटि मिलंदो 25। त हाणे इनखे असां मुफ़रत जुज़नि में टोड़े चुका आहियूं। असां वटि हाणे सभु मुफ़रत अदद आहिनि त असां 75 खे लिखी सघूं था 3 ज़रिबिया 5 ज़रिबिया 5। असां हाणे हिते 75 खे लिखूं त असां शुरू कंदासीं 3, हुनखे ज़रिब ॾींदासीं 5 सां, वरी हुनखे ज़रिब ॾींदासीं 5 सां। जीअं हिते असां ॾिसूं त 3 ज़रिबिया 25 75 आहे। 25 खे लिखी सघूं था 5 ज़रिबिया 5। त 3 ज़रिबिया 25 असां वटि थी वेंदा 75। 5 खे वठी टोड़ींदा आहियूं 5 ज़रिबिया 5 में। त इहा हुई असांजी मुफ़रत जुज़ो ज़रिबी। पर असांखां पुछियल आहे त हिनखे एक्सपोनेंशियल नोटेशन यानी क़ुवत नुमा निशानियुनि में हिनखे लिखो। हाणे क़ुवत नुमा निशानी में छा हूंदो आहे कि जेके बि अदद घणा दफ़ा आयल आहिनि उनखे गॾु करे लिखूं। हाणे 5 ज़रिबिया 5 छा थींदो? हाणे 5 ज़रिबिया 5 खे असां क़ुवत नुमा निशानी लिखी सघूं था 5 जी क़ुवत या सग 2। हाणे इन सां 75 खे पूरी ॿीहर तरह लिखी सघूं था कि 3 ज़रिबिया 5 जी क़ुवत 2 या सग 2। हिन जो मक़सदु साॻियो ई आहे कि लिखूं 3 ज़रिबिया 5 ज़रिबिया 5।